अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे लिसानियात जे इल्म जी ओसर। लिसानियात जे आलिमनि जो मुतफ़िक़ तौरु रायो आहे त तहरीर जो फ़न पहिरियां मिस्र में पैदा थियो, जितां पोइ बदिलबो सुधरंदड़ शाम, इराक़, ईरान, सिंध, हिंद, यूनान ऐं यूरोप में पखिड़ियो। ॿोलियूं दुनिया में कीअं पैदा थियूं तंहिं बाबति पुराणे में पुराणी लिखत बाइबल जे मुंड में पैदाइश जे ॿिए बाब में मिले थी। उहा लिखत अगरचे अनोखी ऐं अक़ल खां बईद नज़र अचे थी, त बि उन मां एतिरो ज़रूरु मालूम थिए थो त मुख़्तलिफ़ ज़बाननि जे पैदा थियण जो सबबु रोए ज़मीन ते आदमज़ात जो पखिड़िजणु आहे। बाबिल शहर जे क़दीम आसर मां मालूम थिए थो त उते हिकु आगाटी ज़बान हुई, जा ईसवी सन खां 17 सदियूं अॻु ख़तमु थी वई, जंहिंखे सम्झण लाइ पोइ जे रहाकनि लुगत ऐं के सर्फ़ नहू जा क़ाइदा क़ाइमु कया। भारत में जॾहिं आर्याई तहज़ीब उभरी, तॾहिं संस्कृत ऐं प्राकृत ॿोलियुनि बाबति व्याकरण लिखजण में आया। जिन साहब उन्ही दस में बहिरो वरितो, तिन मां तमामु मशहूरु पाणिनी हो, जंहिंजी क़ाबिलियत जो एतिराफ़ अॼु बि लिसानियात जा साहिब कनि था। जॾहिं यूनानी तहज़ीब वजूद में आई, तॾहिं उतां जे मुफ़क्किरनि हिन ॻाल्हि ते बहस कयो त लफ़्ज़ वजूद में कीअं आया। संदुनि तक़लीद बाद में रूमियनि कई। जॾहिं इस्लामी तहज़ीब अरबुस्तान मां उथी दुनिया में पखिड़िजणु लॻी, तॾहिं अरबनि ॿियनि इल्मनि सां गॾु लिसानियात में बि बहिरो वरितो। पंहिंजी ज़बान जी किरत, सर्फ़ नहू ऐं लुगत ते ख़ूब कमु कयाऊं। उनखां सवाइ पंहिंजी ज़बान खे इब्रानी ऐं सिरियानी ज़बाननि सां भेटे संदुनि विच में मुशाहिबत पैदा कयाऊं। अहिड़ी तरह सां भेटा भेटी लिसानियात जो बुनियादु विधाऊं। यूरोप में अरबनि जे वजूद ऐं संदुनि तइलीम गाहनि मग़रबी मुल्कनि में इल्मी सुजाॻी आंदी। उतां जा रहाकू जॾहिं मशरक़ी मुल्कनि में अचणु लॻा, तॾहिं मशरक़ी ज़बानूं सिखणु लॻा ऐं ख़ासि तरह सां संस्कृत में दिलचस्पी वरिताऊं ऐं मालूम कयाऊं त उहा क़दीम ईरानी, क़दीम यूनानी ऐं लातीनी ज़बाननि जी वेझी माइट थिए। इहा ॻाल्हि पहिरियां विलियम जोन्स कई, जंहिंजो असरु ॿिनि यूरोपी आलमनि जहिड़ो बाब, रास्क, जेकब गिरिम ऐं शिलेगल ते पियो, जिन आर्या ज़बाननि जी रिश्ते ऐं बुणियाद ते काफ़ी कमु कयो। उहे साहब 18वीं सदी ईस्वी में थी गुज़रिया आहिनि। 19वीं सदी में वरी राप, हम्बोल्ट ऐं शलायर जहिड़नि आलमनि लिसानियात खे इल्म हयात जो रंग ॾिनो। किन आलमनि वरी इंडो आर्यन ज़बाननि ते वधीक तहक़ीक़ कई। 20वीं सदी में लियोनार्ड ब्लोमफील्ड लिसानियात खे बिल्कुलु साइंसी रंग ॾिनो, जो अॼु ताईं हलंदो अचे ऐं उन में काफ़ी तरक़ी ऐं कामयाबी हासिलु थी आहे। अॼु लिसानियात खे यूरोप ऐं अमरीका जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में अहमियत हासिलु आहे, छो त उन जे ज़रिए ॿोलियुनि जे सेखारण जा नवां तरीक़ा मालूम थिया आहिनि। सक़ाफ़त ऐं ॿियनि समाजी इल्मनि खे सम्झण में बि ख़ासि वॾी मदद मिली आहे।